द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 131। अॼु जा सिंधी अखर आहिनि लीलाइण या अर्ज़ करणु, फ़क़ीर, भिखारी या पिनार, गरीब, लीलाइण जहिड़ी हालत या धिकार जहिड़ो, शुरू करणु या ॾाइणु, सेखराट या शुरूआत करण वारो। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। बैंक मां कर्ज़ वठण लाइ अर्ज़ करणु त ज़रूरी आहे, पर लीलाइण जी ज़रूरत न पवंदी आहे। फ़क़ीर पिनी खाइनि सो उन्हनि खे पिनार बि चइबो आहे। ग़रीब जे कुझु घुरण लाइ लीलाइण ते अमीर जी धिकार जहिड़ी हालत खे वाजिब चवणु ॾुखियो आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। गुरु ग्रंथ साहिब जे अखंड पाठ साहिब जो भोग साहिब पाठ ॾाइण जे 48 कलाकनि खां पोइ थींदो आहे। सिंधी भाषा जे लिहाज़ खां SP सर खे चाहे सेखराट चइजे, पर संदसि सोशल मीडिया ते सिर्फ़ु सिंधी देवनागरी में लिखण जी शुरूआत करण वारो हुजण खां इनकार करणु सवलो न आहे। सिंधियत सुहिणी रहे।